खुदा जे वास्ते ता मुझी जेका बेइज्जती कई उहा कयव। हाणे बहुत बता मुके छडियो त मां हलियो वञा। मां हिन उमिरि में वधीक न सही नथो सघां। इन उम्र में शादी करे सकी, घोट थी सकी तो बाकी थोड़ो दुख शामिल हुई। रनुन जिया वात खोले रोई तो शर्म कौन थो अचे। तो जेका वडे भा जी बेइज्जती कई आ न इहा मां कदे भी माफ कोन कंदुसि। तुझी बेइज्जती न किया। तू इज्जत जे लायक आहीं किथे। मां त पंहिंजे सिर जो ताज तुझे मथा रखियो। छा वरियो तुझे छोरन मुखे धक्काया मुझे सामू थी भीड़िया। हाँ पर सजी या छिक छिकान सिर्फ तुझे करे थी आए। तो मुसा भाई तो क्यों तमूमल जो संग फराज दिलाई दींदुस। न मूं कल इनकार कयो न अज इनकार तो कया। बाकी मुझा छोरा लिबागा न था वञनि त इन में मुझो कहिड़ो ॾोह आहे। जेकॾहिं मां पंहिंजे छोरनि तुंहिंजे विच में अचां त पोइ राणी जी तलाक कराए न। बाक़ी बग़ैर मुंहिंजे ॾोह जे पोइ मूंखे छाजी सज़ा पियो ॾे जॾहिं त मूं कंहिं बि ॻाल्हि में तोखां कंधु न आहे कढायो। 2 ॾींहंनि जे अंदर में थियणु घुरिजे न त ॿी सूरत में तुंहिंजी निड़ी। बाबू जहिड़ो बि आहे आख़िर असांजो पीउ आहे। असां उनजी कोशिश न कंदासीं त ॿियो केरु कंदुसि। हा पीउ आहे असल पटका बदराए छॾिया अथई त पोइ असां हुनखे सूरन में विझी छॾियो ऐं चाचो हुनजी बेइज्जती कंदो रहे। बाबा लाइक इन जे आ मसालो अधी सही पई चए। कहिड़ो बि आहे असांजो पीउ आहे। जेकॾहिं हुनजी बेइज्जती थींदी न असांजी बेइज्जती सॾबी। अञा कुझु ॾींहं सब्र कयो। चाचे पिणे के एड़ो त सबक सेखारींदो जो पिणे घर खां ॿाहिरि ई कोन वेंदो। जीअं चवंदोसि तीअं पियो कंदो। ज़ेबू ॻाल्हि इहा न आहे त बाबा असांजे चए चवण में न आहे त हुनखे सूरन में छॾे ॾियूं। असुल मक़सदु इहो आहे त जंहिंजा 3 डंडा टोड़ा पुट हुजनि ऐं हुन लाइ कुझु बि न कनि त पोइ अहिड़नि पुटनि ते लानत हुजे। बाबा के बेइज्जती करण लाइ चाचो बाबा के बख्शू वारनि जे हवाले कंदुई ऐं ये पलांद में घटि कोन कंदा। अदा तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां चाचा खे मिठ मेड़ करे अचां। न भेण न। जंहिं इंसान में माण्हूअ जी धप न हुजे हुन में उमेद रखणु अजाई आहे। जेकॾहिं तूं चाचा ॾे वई न त चाचा बाबा खे त कोन छॾींदो पर रहंदो तुंहिंजी बेइज्जती करे पोइ तोखे रवानो कंदो। त पोइ बाबा खे चाचा जे राम करम ते छॾे ॾियूं। बाबा खे हाणे कंहिंजे बि राम करम ते कोन छॾींदासीं। अॼु वञी मोल वारनि जे मथां अहिड़ो त टाकोड़ो था मचायूं जो बाबा मां हथ कढण खां सवाइ उन्हनि वटि को बि चारो न हूंदो। को बि चारो। चाचा जाबिर मेहराब वारे किसे के किथे पहुंचायो। बरी सागी बात बरंदी न जाबिर मुड़ंदो न शेर वारा। जॾहिं जाबिर ज़िद ते अची वियो आहे तू तलाक ज़रूर कराईंदो। जाबिर ज़िदी आहे त मेहराब भी ज़िदी आहे। गुली भागो मरंदो मरी वेंदो पर रानी खे तलाक कोन ॾींदो। न चाचा मेहराब में एतिरी सप न आहे जो जाबिर जो सटू सही सके। अञा तो कुर्ब में समझाइस तो जॾहिं जाबिर मेहराब जी निड़ीअ जे मथां लत रखंदो न तो कुरड़ी भी कोन हणंदो। हा पुट इहा ख़बर आहे जाबिर वॾो ज़ालिम आहे। जॾहिं ज़िद ते चढ़े थो त कंहिं बि रिश्ते खे कोन थो सुञाणे त साम्हूं भाउ आहे या पुट आहे। चाचा कुदरत वारो असां सां इंसाफ़ ज़रूर कंदो। पुट ये कुदरत वारे जूं भलायूं आहिनि जो उन्हनि खे पाण में विढ़ाए छॾियो अथई। काल्ह कलो को ॾींहुं आहे जो जाबिर जी बंदूक मुंहिंजे सीने ते हुई राणी ऐं मेहराब जे निगाह जे लाइ। अॼु उहा साॻी बंदूक मेहराब जे सीने ते आहे। तलाक कराइण लाइ इहा असांजे मथां भलाई आहे पुट ऐं हुननि जे मथां ॾमर आहे त ॿियो छा आहे।
चाचा मां बि उन इंतज़ार में आहियां त राणी मेहराब जे विच में तलाक थी वञे। मां ऐं राणी हमेशा हमेशा जे लाइ त निकिता हलिया वञे। पुट जेकॾहिं मेहराब राणी खे तलाक न ॾिनी त जाबिर मेहराब खे बंदूक खणी मारे छॾींदो ऐं पाण जेल हली वेंदो। पोइ तव्हांजे राह जा सभु कंदा साफ़ थी वेंदा। बाबा ये मुंहुं लड़काए वेहण मां कुझु बि कोन वरंदो। जेका बि ॻाल्हि आहे न असांखे सही सही ॿुधा। बाक़ी जेकॾहिं असांखे कुझु बि न ॿुधाईंदे न त पोइ असां तो लाइ कुझु बि नथा करे सघूं। बाबा सिर्फ इहो ॿुधाए त चाचा कहिड़ा शर्त रखी तो मां हथ कढिया आहिनि? को बि शर्त कोन रखियो अथसि। सवाल ही पैदा ना है। चाचो न जंहिं मक़सद लाइ तोखे खणी वियो हो उन खां सवाइ छॾे ई नथो सघे। न को इहा दिलि सां दुआ ई नथी लॻे। ॾिसो ॾिसो मां ॼाणा मुंहिंजो भाउ ॼाणे तव्हांजो विच में को बि कमु कोन्हे। अञा तव्हां हिन लाइ परेशान पिया थियो त असांजो छिकी लधो पीउ अलाए काॾे वियो। एॾा कुॾ न ॾे, एॾा कुॾ न ॾे। इहा मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे वञण जो तव्हांखे केतिरो ॾुख आहे। कसम सां बाबा तोले असां सभु परेशान हुयासीं। अल्लाह तव्हांखे सिक मुंहिंजी वकोड़े वई। तव्हां सभु परेशान हुआ। वाह तव्हां त सभु दुआऊं घुरियो वेठा हुआ त मेहराब अॼु मरे सुभाणे ॿियो ॾींहुं न थिए। बाबा तूं मरंदो मरी वेंदे पर असांखे पंहिंजो कोन सम्झंदे। जेकॾहिं तुंहिंजो जग जहान में को दुश्मन बि आहे न त तुंहिंजे नज़र में असां आहियूं। इन में को बि शक कोन्हे। हाणे वञी धूड़ पाए असांखे को मथे में सूर कोन्हे। जेल में वञी या रेल जे हेठां अची। अम्मा तूं मूंखे पाणी पीआर। सेवन पानी तैयार कर। सुमर डंडा बाठा काले क्या अथव? ख़ैर त आहे? रात सभु ख़बर अथई पोइ बि पुछींदो। सूमर जे इहा हालत रही त पोइ कमु कीअं कंदासीं? चई सच थो आदम। असां ज़मीन जो कमु कंदासीं या डंडा बाठा खणी बारिश वारनि खे तड़ींदासीं? हुकुम कयो मां तव्हां लाइ छा थो करे सघां? अदा ज़मींदार खे फोन करे असुल हक़ीक़त खां आगाही ॾियोसि। महिरबानी करे हिते अचे सोबत लाल खान ऐं असांजे विच में ठाह कराए। बाक़ी जे इहा हालत रही त ज़मीनूं त गेराबाद रहिजी वेंदियूं। को बि ज़मीन ते कमु करे कोन सघंदो। अञा त ख़ुदा ख़ैर कयो आहे जे इहा हालत रही न हिकु धुर जो माण्हू मरे ई मरे ऐं ॿियो त ॿिन्ही धुरनि जा वेड़ा विरान थी वेंदा। छा पियो सोची मुराद? महिरबानी करे ज़मींदार सां ॻाल्हा। सुमर मां हाजी बाबा सां न पर बाबा सां ॻाल्हायां थो ऐं हुनखे सभु कुझु सम्झायां थो। ख़ुदा कंदो त हिकु ॿिनि ॾींहंनि में हाजी बाबा जानिब मां पंहिंजी सहेली सां मिली अचां थी। तूं हिते ई बि इंतज़ार कर ठीकु आहे? जी अम्मा से। ॾिसां त सही त ही कहिड़ी सहेली सां मिलण थी वञे। बहादुर एमणा खे मारियो तो अधु कमु कयो आहे। बाक़ी मीर मोहम्मद विच में दीवार बणियल आहे। तोखे इहा दीवार ठाहिणी आहे। माना त मीर मोहम्मद खे मारणो आहे? हा इहो कमु करणो। पहिरियां ई सौट नवाब खे असां मथां शक आहे त इमणा जा कातिल असां आहियूं। पर उन चरीअ मां कीअं जान छॾायां? उन चरीअ जे करे सभु घर जा भाती मूंखे बुरो भलो था चवनि। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। इन चरे खे पंहिंजे मुंहं सां दिलासो ॾेई कीअं बि करे ॻोठु मोकिलियसि। पोइ ॾिसेसि रोज़ कीअं थो पादर खाए। हा इहा सलाह भली ॾिनी अथई। मां चरे खे जीअं चवंदसि ईअं कंदो। ठीकु आहे। पहिरियां ई मूंखे देरि थी वई आहे। ॿियो त अधे खे बि कोन ॿुधायो आहे। चङो।
तव्हां छा था कयो? छो वेचारी मासी इमणा खे मारायव? छो थी वरी मीर मोहम्मद खे मारण चाही? माना तो सब कुछ ॿुधी वतो। मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। नौकर आहीं, नौकरी रह जाए। जी ज़बान खुले न तो तुंहिंजो बि हशर एमणा जहिड़ो थींदो। अबा फराज़ ही वरी छा? हां अब पिणे माण्हुनि खे पगूं बधराए छॾियूं। बाक़ी रहल है तूं सो तो बि खई डांग कुल्हे ते। छा कयां मासी? घणो ई इज्जत सां जीअण जी कोशिश कयो, पर शेर वारनि हथियार खणण ते मजबूर करे छॾियो। पुट फराज़ केर कंहिंखे मजबूर कोन थो करे, सभु कंहिंजा पंहिंजा पिरकार आहिनि। इहा मां खुदा कान बि गवाही ॾींदसि त शेर वारा बि अहिड़ा कोन हा। उन्हनि खे पिणे चूंगूं ॾेई 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 छितो खणी कयो। आख़िर मजबूर थी उन्हनि बि हथियार खयां। जॾहिं शेर वारा बाबा सां नथा पुॼी सघनि त हू वरी मुंहिंजी गीचे में हथ था विझनि। पोइ छा कयां मां? रोज़ रोज़ हुननि जा पादर खाईंदो रहां, हथ में हथियार न खणा? शरीफ़ सालू काॾे गुम थी? न दा इते ई आहे, बस तूं हल हल। अलाए आहे फिल्मुनि जो शौक़ीन वेही वियो हूंदो होटल ते। साहब जे सिर मथो सदको वञी तूं पंहिंजी दिलि ते हथ रखी ॻाल्हि कर। हिन ॻोठ जो सुकून बर्बाद करण वारो पिणे या शेर वारा आहिनि? मासी इहो मां मञां थो, पर बराबरि छा? साहब जे सिर मथो सदको वञी इहा वञी बंदूकड़ी घर फिटी कर ऐं वञी पंहिंजे पीउ खे सम्झा त लहे ॻोठ तां ॾमर। अरे जेकॾहिं तो उनखे न सम्झायो न भला मारियो मूंखे। अचे पुलिस करे किसे खे खत्म, लेकिन मां मुआस न त गोरी जान जतर दूं। पेरटा माई पेरटा हजी जान सदा। अबा फराज़ अल्लाह के न हला गोली न हला गोली। न शरीफ़ा न, या माई साहब जे विच मां कान निकिरंदी या वॾो गंद कंदी। हल पाण खे हलणु घुरिजे, छॾीस। हल हल शरीफ़ हल हल। मासी तो है छा कयो? अब्बा मां हे खैर कयो में खैर कहां जो। अरे छोरा हो टे ॼणा हा तू हिकिड़ो ॼणो मारे छॾिनी हा। मासी हाणे इहो वक़्तु ॿुधाईंदो त केर कंहिंखे थो मारे। ओ फराज़ हर भर ये न कर बाबा, वञ घर वञी वञी को खैर कढ पंहिंजो। अल्लाह बचाए थी नई ज़िंदगी ॾिनी थी। ये छा थो खयो वञी? हा छा बि खयो वञा, तूं चो छा वञे? मुंहिंजो सभु कुझु वञे। ही ज़मीन जा कागज़ आहिनि, शेर मूंखे संभाले रखण जे लाइ ॾिना आहिनि। ज़मीन मुंहिंजी, कागज़ मुंहिंजा, इन में शेर जो छा वञे? हाँ त इन जो मतलब त तूं पंहिंजे पुटनि खे कंगाल करण लाइ ज़मीन जा कागज़ तो खयो वञी। मां चाहे हेॾे कर कागज़। अरे परे थी छोरी, त मारे न विझाए। हाँ तूं मूंखे मारी दे हिन दे कागज़। मां चाहे थी दे कागज़। अने न खंपड़ा मारे थो वेठे। वारी तोडी तुझा पुट असली माण्हू पई मारी। तूं जो त इहा टंगुआ जी मां भंजराईंदसि, रुगो शेर वारनि खे अचण दे। हा हा तूं असली मूंखे कोहराए छॾा। सुञाण थो मां तोखे बि इन्हनि छोरनि खे बि। आया हो सभु मूं मथां हुकुम हलाइण वारा। ज़मीन मुंहिंजी आहे, भली कागज़ तो वटि हुजनि, मां ॿाहिरां ई सौदो करे छॾींदुसि। हल 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 अरे सौदो करे छॾींदसि। वाह ममरा। दादियो भाॼी तो विसरी वई। अता तूं वठी अच, मां थकिजी पियो आहियां बा। यार विधुई त मारे, मजबूरी आहे वञा थो। वञ वञ जल्दी मोट जाए, मता देर करी।
चाहां त पे सभिनी जी अखियुनि में मिर्च विझी वञे हा। अती आज ये जो खबरू असां ॿुधूं था वरी सवेले सांजण जी कर बुख अचे पासा वर आया आहिनि। जी अदा। ॻाल्हि ॿुध जयमल, बाबा खां तो कागज़ फुरे वरिता हुआ न। हा कागज़ त फुरे रखिया मांस, पर हाणे राति ॾींहुं इन ममड़े जे मथां पहरो केरु ॾींदो? अरे छा थियो आहे, छा ते पिया रड़ियूं कयो? ओ सालू उनखे बचल मोलू ऐं फरार खंबे जा। छा? हाँ शेर असुल कम खे पटिया तुम पे आंगुर कुटींदा पे वञनि उनखे। छा? शरीफ जल्दी कर, वञ हथियार खणी अच। घणो वक़्तु कोन विया हूंदा, वञ जल्दी कर। छोरा चंद्रा सदाई माणे वांगर ऊंधियूं ख़बरूं, कॾहिं का चङी ख़बर न कजो। अचना इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त जाबरे तोखे छॾियो कीअं। इहा तोखे पक हुई त अदा मूं ऐं राणी जे विच में तलाक कराईंदो या त मूंखे बंदूक हणी पूरो करे छॾींदो, पर अहिड़ी का ॻाल्हि कान थी। सद अफ़सोस। इहा तुंहिंजी भुल आहे। जाबरे ईअं चयो आहे त राणी ऐं मेहराब जे विच में तलाक ज़रूर थींदी। तुंहिंजी ॼाण लाइ इहो ॿुधाईंदो हलां त बाक़ी ज़िंदगी अदा मूंखे राणी सां गॾु गुज़ारण जी इजाज़त ॾिनी आहे। सुवाल ई पैदा नथो थिए जो ईअं थिए। इहो तूं ॾींहं ॿिनि में ॾिसंदे। सोचां थो त राणीअ खे हिते तो वटि वठी अचां या छोरनि जे घर वठी वञां। इहो सभु कुझु कीअं थियो? मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इहो सभु कुझु अख छिंभ में थी वियो। तूं पंहिंजे दिमाग़ ते ज़ोर न ॾे। ॿिनि ॾींहंनि में तूं ॾिसंदे अदा राणी मुंहिंजे हवाले कंदो। हाणे आयो न उठ पहाड़ जे हेठां। जेकॾहिं हिननि छोरनि खे मां रब्त जा ॻोढ़ा न वारिया त मुंहिंजो नालो जाबिर ख़ान न आहे। बाबा हाणे जेसि ताईं सोट वारनि खे तुंहिंजे कदमनि में नथो फिटो कयां सुख जो साह न खणंदुसि। हाणे फ़खुर सां तो मुंहिंजो कंध ऊंचो करे छॾियो आहे। जॾहिं खां तूं मुंहिंजो बांह ॿेली थियो आहीं न, हाणे मां कंध खणी घुमण जहिड़ो थियो आहे। पर मूंखे न विसारजांइ चाचा, तो मूंसां वाइदो कयो त पचल घोट थींदो। तूं घबराए न, तोसां जेको मां वाइदो कयो आहे उहो पूरो कंदुसि। ही ॾिस, ही आहे तुंहिंजी कुंवार। हिन सां ई तुंहिंजो निकाह कराईंदुसि। बस सिर्फ़ अदा खां तलाक वठंदे। मां ज़हर खाई मरी त सघां थी, पर हिन सां निकाह कोन कंदसि। चवण सवलो आहे, पर करण ॾाढो ॾुखियो आहे। जेकॾहिं तोखे इहो कमु करणो हुजे हा न त अदा सां निकाह वक़्तु इहो कमु करे छॾी हा। मां बाबा जे करे ज़िंदा रहियसि, पर हाणे न। वाणी इन्ही जो दिमाग़ तूं ई ख़राब कयो आहे। तो हाणे इहा ॻाल्हि दिमाग़ में विहारे छॾींसि। हाणे राणी जो निकाह बचल साईं थींदो। सब मुंहिंजा दुश्मन थींदा आहिनि चाचा। चवनि था बचल घोट न थिए। हाणे तूं घोट थींदे, तूं लाऊं बि लांदे। इहो जाबिर ख़ान जो तोसां वाइदो आहे।